सचो सतराम, सचे सतराम समझायो तो ॾियारी संगत चंड जो उभरण असां सभिनी खे समझाए रहियो आहे तो सच्चाई जी राह ते हलण वारा हर हाल में सदाई चमकंदा रहंदा आहिनि। सो सचे साईं दरी है अरदास तो शल सदाई उनजी राह वठी करे हलो। सो अजय स्वामी ॾींहं ते तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जिन जे 148 साला जन्म महोत्सव ऐं ॾियारी जूं वाधाई शुभकामना। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।